नाज़रीन, सॼी सिंध जी काज़ी अहमद वासिन में पेट्रोलियम शयुनि जे अघनि में ॻाठे टोड़ वाद खे रद्द कंदे उनखे अवाम दुश्मन करार ॾेई छॾियो। रिपोर्ट करे रहियो आहे ज़ुल्फ़कार टामरी। असां टैक्सी ड्राइवर आहियूं। हींअर जेको आहे सो ट्रैफिक वॾी जेका ट्रांसपोर्ट बंदि आहे ऐं वधि में वधि जेका सो ग़रीबनि जी सहूलियत लाइ आवाम जी सहूलियत लाइ असां टैक्सियुनि वारा जेके आहिनि उहे कमु अचूं था। उन जे हवाले सां असां रियायत सां उन्हनि खे कराची, पंजाब, हैदराबाद काॾे बि खणी वञूं था। हाणे पेट्रोल जो शेड्यूल हूंदो आहे 15 तारीख़ खां वधंदो आहे या 1 तारीख़। हाणे राति जीअं ख़्वाब वांगुरु हीअं पेट्रोल वधियो वियो आहे जेको 26 रुपया चढ़ियो आहे, कंहिंखे का ख़बर न आहे। असां लॉकडाउन जे करे अॻे ई परेशान ग़रीब आवाम आहे ऐं असां बेरोज़गार पंहिंजे बच्चनि जो गुज़र नथा करे सघूं। हिकु जॻह ते 26 रुपया पेट्रोल चढ़ी वियो आहे। असां रिक्वेस्ट कयूं था वज़ीर आज़म साहब के ऐं वज़ीर आला सिंध के त जीअं महिरबानी करे इन ते गौर कयो वञे। वज़ीर आज़म वज़ीर आला खे असां अपील कंदासीं, साईं खुदारा हीउ जेको पेट्रोल चढ़ियो आहे, महांगाई अॻे ई शइ आहे, इन पेट्रोल खे सस्तो कयो। जीअं ई पेट्रोल महांगो थियो आहे हीउ लेन कयो, बीठा आहियूं, को कारोबार कोन्हे, को धंधो कोन्हे को। महिरबानी करे इन ते अमल कयो वञे, ग़रीबनि जे लाइ असां लाइ भलाई आहे। चीफ जस्टिस के अपील थी कजे त महिरबानी करे इन ग़रीबनि जो तदारत कयो वञे। हीअ जगह पेट्रोल जो जेको पेट्रोल बम आहे, तबाही जी निशानी आहे। ग़रीब माण्हू फाका कशी ते अची विया आहिनि। इन खां पोइ जेको बि एक्शन थींदो तमामु घणी गुरबत ग़रीबनि जे लाइ, जेके मिसकीन आहिनि, जेके रोज़मर्रा जी ड्यूटी कनि था, जेके रोज़मर्रा जेके दिहाड़ी कमाइण वारा, जिन्हनि जी 500 रुपया दिहाड़ी वीचारा 300 ते मज़ूरी पिया कनि।